कराची में भंजड्रा ऐं बाहियूं ॾींदड़ शरपसंदनि ख़िलाफ़ पुलिस जूं कार्रवायूं। ईस्ट पुलिस भंजड्रा सरकारी मिल्कियतुनि खे बाहि ॾेई साड़ींदड़ ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि खे इंटेलिजेंस ऐं जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस पारां ॼाणायो वियो आहे त गिरफ़्तार जवाबदारनि रेड बस खे बाहि ॾेई साड़ियो। जवाबदार टीपू सुल्तान ऐं फ़िरोज़ाबाद थाणनि ते घुर्बल हुआ। इमरान ख़ान जी गिरफ़्तारी बाद हलीम आदिल शेख चयो त कराची बंदि कयो। जवाबदारनि एतराफ़ी बयान में इहो चयो आहे। हलीम आदिल शेख जे हुक्म खां पोइ पीपल्स रेड बस के बाहि लगाई ऐं भंजड्रा कई। जवाबदारनि इहो एतराफ़ी बयान ॾिनो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर राजा असगर सूमरो। जी राजा असगर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। बिल्कुल ॾिसो, 9 मई वारे वाक़िअनि खां पोइ ठीक है राजा असगर, बड़ी मेहरबानी अवां जी अपडेट करण।